एकड़ा महात्मा हा नदी के किनारे भजन कंदा हा और सभिन के सत्संग बुधाइंदा, सभिन के सुठी राह ॾेखारींदा। उहे चेहरो ॾिसी करे समझी वेंदा। ये ना मशीन थींदी आहे न, ॾिसण सां पतो पइजी वेंदो आहे हिन में मिलावट केतिरी आहे, हाँ हिन में कहिड़ी शइ आहे, केतिरो आहे, पतो पइजी वेंदो आहे न। नशे जी भी मशीन ईंदी आहे, भई माण्हूअ नशो कयो आहे कि न कयो आहे। उन महात्मा जे अंदर भी मशीन लॻल हुई, चेहरो ॾिसी करे समझी वेंदा त केतिरो लालची आहे, केतिरो अभिमानी आहे। हरे राम। हिकिड़ो माण्हू हुयो, वधीक पैसे वारो न हो, लेकिन लालची ऐं अभिमानी हो ॾाढो। वो पंहिंजे ज़ाल खे चवंदो, ॿुध देवी, जेसि ताईं मां नदीअ में स्नान करे अचां तेसि ताईं मुंग तैयार थी वञे। मुंग यानी सम्झो था, वो मुंग बढ़िया खणी करे उनमें नंढे से बर्तन में ऐं वञी करे विकिणींदो। तॾहिं नंढा नंढा भी धंधा हलंदा, ग़रीब कंदा। कोई दाल विकिणंदो हो, कोई छोला विकिणंदो हो, ऐं बढ़िया 2-4 घंटे में धंधो करे वापसि अची वेंदा, ठाराईंदा, वरी निकिरी वेंदा। त उहो छा मुंग विकिणंदो हो बढ़िया। त जेॾी महिल नदीअ ते वेंदो त एतिरो टाइम भी न हूंदोसि भाई कपड़ा लाए करे तैयार थी वञा। वेंदे वेंदे बढ़िया पगड़ी लाईंदो, कुर्तो लाईंदो, गंजी लाईंदो, धोती बधंदो, अंगोशो बधंदो, वेंदे वेंदे वरी स्नान करे बढ़िया लिंग उगंदो ईंदो, वरी गंजी पाईंदो, कुर्तो पाईंदो। ईअं यानी एतिरो समय भी कोन्हे कि बीह करे वो ड्रेस चेंज करे। महात्मा ॾिसंदा, उन्हनि खे खिल ईंदी, उनखे ॾिठो समझी आ त हिन जे अंदर अहंकार भी ॾाढो भरियल आहे। लालच त आहे, पर लालच जे मथों हिन जे अभिमान बीठो आहे। एॾा दूरदर्शी। महात्मा चयो, ओ भैया थोड़ी देर भी मूंसां गॾु, मूंखे कमु करे ॾे। अंदरों हुको पियो थी खणी आ, हुको। चई बाबा मूंखे टाइम कोन्हे, मां हुको खणी अचां। वरी चवंदो हिन में अंगर विझ, वरी दवा विझ, वरी हीअं कर, वरी पाणी भरे ॾे। असां को न थींदो, मांखे फुर्सत आहे। 2 पुट आहिनि, 2 धीअर, 4 ॿार आहिनि मूंखे, हिकिड़ी घरवारी, 6 मां, सभिनि जो आख़िर मुंहिंजे मथां हिसाब किताब आहे, जिम्मेदारी आहे। चई हुको खणी चुपचाप भॼी। महात्मा खिलण लॻा, भाई ॾाढो जल्दबाजी में आहे माण्हू। ॿिए ॾींहुं वरी सॾु चयूं, अरे भैया थोरो सो त कमु कर। ही बाबा चयोमांव मूंखे समय कोन्हे, तव्हांखे छा, तव्हांखे माला सटकाइणी आहे, राम नाम करणो आहे वेही करे। अरे भैया हुको नथो चवां, लोटो त खणी आ। हाणे चओ था त लोटो खणी थो अचां, पर ईअं न चइजो वरी नदीअ मां पाणी भरिया। हाणे हिते बगल में नदी आहे। संत खिलण लॻा, काई ॻाल्हि न आहे, तोखे नदीअ में पाणी भरण लाइ न चवंदो, तूं लोटो त खणी आ यार। संत जी झोपड़ी ठहियल हुई महाराज, न बिजली न कोई उते कुछ भी न, लाइट भी न। जीअं अंदर वियो, आखिरी में लोटो पियो हो, लेकिन दरवाजो मजबूत संतन लॻो। जीअं अंदर वियो, संतन ॿाहिरों दरवाजो बंदि करे छॾियो। दरवाजो एॾो मजबूत, ॿाहिरों तालो लॻाए छॾियो। हाणे खिड़कीअ में चीखे नदीअ में ॿुधेसि केरु, नदीअ जे पासे संतन जी दूर उते झोपड़ी ठहियल। अरे बाबा तव्हां ॾाढो अधर्म था कयो, मूंखे रोके छॾियो, मुंहिंजा ॿार मरी वेंदा, मूंखे वञिणो आहे, छॿो खणणो आहे, होॾे मुंग तैयार आहिनि। इहे छा मज़ाक कई तो, चङो मुसीबत पइजी वई, लोटे में लोटो खणाइण त कमु खोटो करे छॾियो तव्हां हिते। बाबा जी चवंदा, घबराए न, तूं आराम सां हिते भॼन कर। ही छाजो भॼन कयां, मां भॼन कंदुमि हिते वेही करे। मां जो मन तो तड़फे, हवा कई, पिंजरे में पंछी वांगुरु तड़फे पियो वीचारो। महात्मा सॼो ॾींहुं बंदि रखियोसि। मंझंदि थी त दरिया में उनखे थधो थधो पाणी त अंदरि पियोसि, ॿियो बि ॾिनऊं, ॾुध ॾिनऊं, भोजन ॾिनऊं। बुख में वेठो, रोटी त खाई छॾी, रोटी खाई संत खे अपशब्द चए। संत खिलण लॻा। सुबुह खां राति थी वई त साणो थियो। चई बाबा जी हाणे त खोलियो। चई न, हिते भॼन कर, तुंहिंजो पूरो ध्यानु असां रखंदासीं। ॿाहिरि होॾे बाथरूम बि ठहियल अथई, पूरी सुविधा अथई हिते। कपिड़ा बि मुंहिंजा पिया अथई, 1-2 जोड़ी उही पाए छॾिजां, धोती लंगोटी, हाँ बाल्टी भरल अथई, स्नान करे वठजां। 7 ॾींहंनि तक महात्मा उनखे न खोलियो। 7 ॾींहं 7 राति। अरे बाबा कॾहिं खोलींदव? चई चिंता न कर, हाली हफ़्तो खनि त वेह हिते। हाणे हुनजे घर वारीअ सोचियो, पुराणे ज़माने जी ॻाल्हि, न मोबाइल, न टेलीफोन, न कुझु, न CCTV कैमरा। ये रोज वेंदो नदीअ में, नदी घुमी आयासीं, नज़र न आयो आहे, पक हिनखे वागू गीले हो। वागू यानी समझो तो, समझ रहे हो? कल बताया ना, पर कुछ दिन पहले। मगरमच्छ, क्रोकोडाइल, क्रोकोडाइल देखे? कहाँ देखे? साय तालाब में, टीवी में। अच्छा, हरे राम। मगरमच्छ, भगवान चवंता मच्छिन में मगर मां आहियां, पंहिंजी विभूति में भगवान ॿुधायो।
तो वो पिया सम्झनि हाणे वाॻू हिनखे गीले हूंदो, हाणे छा कयूं। हाणे ज़ाल हिमत कई, हिकिड़े पुट खे गॾु कई, पुट खे चई खण सिर ते हाणे तूं इहो। ऐं माई वई, माई जो वई 2 ॾींहं 3 ॾींहं गुज़रिया, चौथे ॾींहुं वई त रुपयो कमाई। पुराणे ज़माने में जॾहिं टका बिकियूं हलंदा न, त चई वाह हे मंगलूअ जो पीउ वेंदो त 8 आना कमाईंदो। हाँ लॻे तो वञी करे काथे वेही रहंदो, निंड कंदो। अॼु मां पहिरियों ॾींहुं वई आहियां त रुपयो, ॿिए ॾींहुं 1.25 रुपयो। हाँ सुठो थियो, हली वियो। ऊंधे करे छॾी, अधु पैसा खणींदो अलाए, अधु काॾे कंदो अलाए, नशो पतो कंदो। हाँ कॾहिं ज़िंदगीअ में कॾहिं रुपयो न खणी आयो। मां पहिरें ॾींहुं रुपयो कमाया आहियां। हाँ 12 आने खां वधीक कॾहिं न आंदई। 12 आने सम्झो त 8 9 54 मिलाए 12 75 पैसा। हाणे रुपयो 1.25 रुपयो ईअं कमायो, हुनखे त अञा लगन लगी, उहा रोज वञण लगी। इन ॻाल्हि खे 8 ॾींहं गुज़रिया। 8 ॾींहं खां पोइ हुनखे आज़ाद कयो। महात्मा खे चवण लॻो तव्हां महात्मा न आहियो, दुरात्मा आहियो। महात्मा खिलण लॻा, छो भाई? चई मूंखे बंदि कयो तो, मुंहिंजा घर ॿार मरी विया हूंदा, कंहिं उन्हनि खे खारायो हूंदो। मुंहिंजी सदोरी ज़ाल मुंहिंजे बिना काॾो जी सघंदी। मां ग़रीब माण्हू, इहे छली खणी वेंदो, मुंग विकिणे ईंदुमि त वीचारा रोटी खाईंदा। तव्हां त सभु लूटे छॾियो, असांजो घर बर्बाद करे छॾियो। क़ैद में न विझायो मां त ॾिसजो मुंहिंजो नालो बि न आहे। अंदर विझाईंदो मां, उम्र कैद जी सजा थींदो। बियो तव्हांखे मां अचां थो। महात्मा खिलण लॻा, तूं वञ त सही घर वियो। जीअं वियो त ॾिठई ते सभु खाइनि पीअनि था, मौज था कनि, ख़ुशबू थी अचे। मुङनि जी ज़ाल वेठी आहे। हिनखे विश्वास ई न आयो। सोचे पियो मुंहिंजे बिना त दरबदर थी विया हूंदा। वञण सां पहिरियों आवाज़ की, अरे तव्हां जीअरा आहियो? उन जी जोणस जो ॿाहिरि आई, ॾिठई त जीअरो जाॻंदो आहे, भूत वापसि आयो आहे। चई तव्हां जीअरा आहियो? चई तुंहिंजो मुड़ुसु आयो आहे, 8 ॾींहंनि खां पोइ जीअरो जाॻंदो त ख़ुशी कोन थींदी? उल्टो चए थी जीअरा आहियो। चई अरे मूंखे कहिड़ी ख़बर, मां त सोचियमि तव्हांखे वाॻू गीले हूंदो, जय गोपाल थी विया हूंदो, तव्हां वरी काॾो वापसि अची वियो। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरि। दिमाग़ ख़राब अथई, तव्हांजी हालत थी वई हूंदी। मां पे अंदर रोआं वेठो, तूं चए थी जीअरा आहियो? चई छा ॿुधायो तव्हांखे कहिड़ा धंधा कंदा। सुठो थियो न आयो 8 ॾींहं। हाँ हा हा मां त चवां थी 8 साल न अचां त असांजी आर्थिक स्थिति बदिलजी वञे। वरी ईंदो, वरी तव्हां बर्बाद कंदो, बर्बाद कंदुमि, ॿियो वरी छा 8 आना कमाए ईंदो। मां पहिरें ॾींहुं वियमि, तव्हां खां ॿीणी कमाई करे आयुमि। कॾहिं 1.25 रुपयो, कॾहिं 1.5 रुपयो। तव्हां 8 आने खां कॾहिं अॻिते चुरियो पुरियव, बर्बाद करे छॾियो अथव। हाणे वेही करे तव्हां हिते घर जी फर्श ॿारी कजो, मां धंधो करे ईंदुमि। महाराज अहिड़ो वैराग अचे, रोअंदो रोअंदो आयो, संतन जे चरणनि ते जो किरी पियो, रोए जो जारो जा। छा थियो भाई, तू त जेल में विझाइण वारो है, वञ वठी आ पुलिस के अंदर विझाईंदे। चई तो भां साईं संसार ॾिसी वरितो। ओहो सभु स्वार्थ जा संबंध आहिनि, अहंकार भरियलो मुंह में। मां पियो सम्झां मां ई तो पालन कयां, मुंहिंजे बिना मरी वेंदा, लेकिन हिननि त मूंखां कई गुना वधीक कमाए, मूंखां सुठो वापार था कनि। मूंखे चवनि था वेही रहो तूं घर में, बसि तूं कोई धंधो न कंदे। हाणे घर में वेहणो आहे त मां तव्हांजे चरणनि में वेहंदुमि। अॼु खां मां भक्ति कंदुमि। आहा अॼु खां मां उन साहिब जा गुण ॻाईंदुमि जेको सॼी दुनिया जो पालन कंदो आहे। अॼु खां मां उन गोविंद सां प्रीत कंदुमि। चरणनि ते किरी पियो। संतन उन्हनि खे ज्ञान ॾिनो। गुरु नानक देव महाराज बि चवनि था प्यारा, तूं एॾो एॾो भजन कर, अहिड़ी भक्ति कर कि तुंहिंजो मन ई मंदिर बणिजी वञे।